हैदराबाद में ह्यूमन डेवलपमेंट फाउंडेशन पारां टिंडियन जो तरबियती प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। महबूब न्यूज़ रिपोर्टर शोभान सोलंकी मौजूद मक़ामी होटल में ह्यूमन डेवलपमेंट फाउंडेशन पारां टिंडियन जो तरबियती प्रोग्राम में उस्तादनि खे तालीम बाबति ॼाण ॾिनी वई त जीअं उहे पंहिंजे स्कूल में शागिर्दनि खे जदीद तरीक़े सां तालीम ॾेई सघनि। तरबियती प्रोग्राम में ॿिनि स्कूलनि जे 16 उस्तादनि शिरकत कई, जंहिंमें कपूर मोरी मॉडल हाई स्कूल टंडो मोहम्मद ख़ान, वालियो कोहली प्राइमरी स्कूल टंडो मोहम्मद ख़ान शामिल आहे। कि ट्रेनिंग्स आहिनि, तरबियतूं आहिनि, उहे हर माण्हू जे लाइ हर उमिरि में ज़रूरत उनजी पवंदी आहे। टीचर्स ट्रेनिंग इन हवाले सां तमामु अहम आहे, भले केतिरो बि टीचर सीनियर हुजे 15 साल 20 साल, पर उनजी जेका तरबियत आहे उहा इन हवाले सां अहम आहे त जेका लर्निंग एनवायरनमेंट जे हवाले सां या अॼुकल्ह जदीद जेका एजुकेशनल या लर्निंग मैथोडोलॉजीज़ आहिनि, इंटरेक्टिव मैथोडोलॉजीज़ आहिनि, उन्हनि जे बारे में टीचर्स खे ॿुधायो वञे त ॾाढी सुठी ट्रेनिंग थी, तमामु बहितरीन टीचर्स खे काफ़ी कुझु सिखण लाइ मिलियो। STF ह्यूमन डेवलपमेंट फाउंडेशन जे तरफ़ां हुई ऐं तमामु बहितरीन एक्सपीरियंस रहियो। असां टीचर्स खे हिते कराईसीं ट्रेनिंग। असां टीचर्स खे जेको आहे सो ॿुधायोसीं त लेसन प्लानिंग जेका आहे कहिड़े तरीक़े सां थींदी आहे, असांजो निसाब कहिड़े क़िस्म जो आहे, नेशनल प्रोफेशनल स्टैंडर्ड जेके इन टीचर्स से कहिड़ा है। सर हमारी आज की नहीं, हमारी 3 दिन से ट्रेनिंग चल रही है, जो कि बहुत ही इंटरेस्टिंग भी थी और लर्निंग स्किल भी इसमें बहुत थे, लर्निंग का भी बहुत था। इसमें बहुत कुछ सीखा कि बच्चा किस तरह क्लास को हम ज़्यादा इंटरेस्टेड बनाएं और उसमें बच्चा ज़हनी और दिली तौर पे और फिज़िकली वो उसमें एक्टिव हो।